खिपरो जे डलियार रोड ते कायम ग्राउंड ते खिपरो बोज़दार शूटिंग बॉल क्लब पारां 3 रोज़ा आल पाकिस्तान बोज़दार शूटिंग बॉल टूर्नामेंट पुॼाणी थी पहुतो। फाइनल में काज़ी क्लब टेहड़ी ऐं ज़िंदराह क्लब बलूचिस्तान जे विच में थी गुज़रियो, जंहिंमें सख़्त मुक़ाबले बाद ज़िंदराह क्लब बलूचिस्तान काज़ी क्लब टेहड़ी खे शिकस्त ॾेई फाइनल खटे वरितो। ज़िंदराह क्लब तरफ़ां शेर शाह मोहम्मद अली शाह ज़बरदस्त रांदि जो मुज़ाहिरो कंदे ज़िंदराह क्लब खे फतह ॾियारी, जॾहिं त काज़ी क्लब टेहड़ी तरफ़ां अल्ताफ़ मेमण बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो। फाइनल तकरीब में मेहमान ख़ास PP अॻवान मोहम्मद वसीम कायम ख़ानी ऐं असिस्टेंट कमिश्नर खिपरो नबी बख्श सोलंगी सां रांदीगरनि जो तारीफ़ करायो वियो। टूर्नामेंट में महिमाननि जी आजियां धुल ऐं शरनारनि सां कयो वियो। मैन ऑफ द टूर्नामेंट ज़िंदराह क्लब जे रांदीगरनि शेर शाह खे मिलियो। आख़िर में महिमान ख़ास असिस्टेंट कमिश्नर खिपरो नबी बख्श सोलंगी विनर टीम ज़िंदराह क्लब जे कप्तान मोहम्मद अली शाह खे ट्रॉफ़ी ऐं रोक रक़म इनाम ॾिनी वई, जॾहिं रनर टीम जे कप्तान अल्ताफ़ मेमण खे रनर ट्रॉफ़ी ॾिनी वई। इन मौक़े ते मोहम्मद बशीर कुंभर, फ़क़ीर मोहम्मद ईसा राजड़, मोहम्मद ख़ान बोज़दार, अब्दुल ग़नी बोज़दार, हाजी ख़ान बोज़दार, मुमताज़ बोज़दार, अब्दुल नबी बोज़दार, अब्दुल अलीम बोज़दार, अब्दुल सलाम लाशरी, अब्दुल हमीद बोज़दार, आल शूटिंग बॉल फेडरेशन पाकिस्तान जे जनरल सेक्रेटरी सैयद मदद अली शाह, शूटिंग बॉल फेडरेशन सिंध जे सदर डॉक्टर केसर जतोई ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि समेत शूटिंग बॉल जे शौक़ीननि जो उनजो वॾो अंग मौजूदु हुयो। उन मौक़े ते आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।